घोटकी में वोटर्स जे क़ौमी ॾियारे ते ज़िले इलेक्शन कमीशन पारां डिग्री कॉलेज में हिकु सेमिनार करायो वियो, जंहिंमें मर्दनि सां गॾु औरतुनि बि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर इमरान अहमद शेख ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वोटिंग जी अहमियत खे उजागर करण जी सख़्त ज़रूरत आहे। कंदरकोट में इलेक्शन कमीशन ज़िले कश्मीर पारां वोट जी अहमियत जे हवाले सां आगाही मुहिम रैली कढी वई, जंहिंजी क़यादत ज़िले इलेक्शन कमिश्नर आगा तौफ़ीक़ अहमद ऐं ॿियनि कई। रैली ख़िताब में अॻवाननि चयो, असांखे आगाही मुहिम दौरान माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त वोटर लिस्टूं 2002 जूं आहिनि, जंहिंमें वोटर सेंटरनि ते वञी लिस्टूं चेक करे पंहिंजा वोट दाख़िल कराया वञनि। नवाबशाह में वोटर डे जे मौक़े ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन शहीद बेनज़ीराबाद तालीम खाते समाजी तंज़ीमुनि बाहा ॿेली ऐं सिविल सोसाइटी पारां DC ऑफिस खां नवाबशाह प्रेस क्लब ताईं एडिशनल कमिश्नर परवेज़ बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अॼु जी रैली जो मक़सदु वधि में वधि माण्हुनि में जागरूकता पैदा करणु आहे त जीअं हू पंहिंजा वोट दाख़िल कराइनि। कंबर में बि नेशनल वोटर डे जे हवाले सां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में हिकु परोकार तक़रीब कई वई, जंहिंमें सिविल सोसाइटी, मुख़्तलिफ़ इदारनि जे अमलदारनि, NGOs, उस्तादनि ऐं स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाननि वॾे अंग में शिरकत कई। स्कूली शागिर्दनि शागिर्दाननि में वोट जी अहमियत ऐं मुंहिंजो वोट मुंहिंजी ताक़त बाबति तक़रीरी मुक़ाबला पिणु कराया विया। तक़रीरुनि में हिसो वठंदड़ ऐं पोज़ीशन माणींदड़नि में ट्रॉफियूं ऐं इनाम पिणु विरहाया विया। इलेक्शन कमीशन सागर तरफ़ां ज़िले काउंसिल हॉल में वोट जी अहमियत जे उनवान सां हिकु सेमिनार करायो वियो, जंहिंमें औरतुनि, सहाफ़ियुनि, समाजी इदारनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं सरकारी अमलदारनि शिरकत कई। इन मौक़े ते ज़िले कमिश्नर मुस्लिम हुसैन चयो त अॼु जो ॾिहाड़ो वॾी अहमियत रखे थो। इलेक्शन कमीशन जी हमेशह कोशिशि रही आहे त वधि खां वधि वोटर्स जी दाख़िला कई वञे। हुन चयो त वोट वसीले ई असां बाक़िरदार ऐं बासलाहियत माण्हुनि खे चूंडे सघूं था। कोटड़ी में बि मुल्क जे ॿियनि इलाइक़नि वांगुरु वोटर डे ते कोठायल सेमिनार खे डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर जामशोरो ख़ालिद हुसैन लुंड ख़िताब कंदे चयो त वोटर जी अहमियत ऐं उन में वोट ॾियण बाबति जागरूकता पैदा करण जी वक़्तायतु क़दम आहे। हुन चयो त जेकॾहिं वोटर सही तरीक़े सां ऐं ज़रूरी सम्झी पंहिंजो वोट कास्ट कंदा ऐं पंहिंजा हक़ीक़ी नुमाइंदा चूंडे ईवान मोकिलींदा त संदन इलाइक़े जी तरक़ी थियण सां गॾोगॾु जमहूरियत खे पिणु हथी मिलंदी। मिठी में बि वोटर जे आलमी ॾींहं ते समाजी कारकुन अकबर दरसा राजा रसूल बख्श जे जोड़ीअ जे अॻवानी में आगाही रैली दौरान शहरनि अटो महांगो विकिरो थियण ख़िलाफ़ अनोखो एहतजाज कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त दुनिया अंदरि वोट जी अहमियत जो आलमी ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे ऐं थरपारकर जा वोटर अटो महांगो विकिरो थियण करे आपघात ते मजबूर थी एहतजाजनि रोडनि ते आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk